मेहर में 27 अक्टूबर ते जोमेसिया कश्मीर यकजहती ॾियारो मल्हाइण चीफ म्यूनसिपल ऑफिसर मीर बाबर ख़ान मक्सी जी अॻवाणी में पंहिंजी ऑफिस खां टावर चौक ताईं रैली कढी वई। रैलीअ दौरान शिरकत कंदड़नि पारां पाक फौज ज़िंदाबाद ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हंया विया। इन मौक़े ते सैनिटरी इंस्पेक्टर शौकत अली पल, असिस्टेंट चीफ म्यूनसिपल ऑफिसर आसिफ अली दुरियाणी ऐं ॿिया अमलदार पिणु मौजूदु हुआ। मीर बाबर ख़ान मक्सी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कश्मीर सां यकजहती जो इज़हार करण जो मक़सदु दुनिया आॾो संदनि जिदोजहद खे उजागर करणु आहे। जिते अवामी न्यूज़ सां चीफ म्यूनसिपल ऑफिसर मीर बाबर ख़ान मक्सी जी अवामी न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल। बिल्कुलु इहा हक़ीक़त इहा त असांजो कश्मीर असांजी श्री रग आहे ऐं कश्मीर में जेके बि हींअर तशदुद हले थो ऐं जेको बि कुझु कमु हले पियो जेको इंडिया जे तरफ़ां असां उन जी भरपूर नमूने सां मज़म्मत कयूं था। ऐं ही 27 असांजो अक्टूबर जे हवाले सां जेको बि उन्हनि जे मथां तशदुद कनि था असां उन जो भरपूर नमूने सां मज़म्मत कयूं था ऐं इहो चवंदासीं त इंशा अल्लाह ताला कश्मीर असांजो पाकिस्तान जी हिसो आहे ऐं हिसो ई रहंदो ऐं असांजो पाकिस्तान जी अवाम, पाकिस्तान जी पाक फौज ऐं हर टाइम पंहिंजे कश्मीर भाइरनि सां शाना बशाना गॾु आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।